जॾहिं इन धरणे जो मुज़ाहिरो ॾिठो त मूंखे ॾाढो अफ़सोस थियो, इन करे मां पहुची वई आहियां ऐं हिननि जी जेके बि मुतालबा आहिनि इंशाअल्लाह असीं हिननि खे इहो यादि ॾियारे सघूं था ऐं हिननि सां असीं वाइदो था कयूं त हिननि जा जेके बि पंहिंजा मुतालबा आहिनि इंशाअल्लाह असीं पंहिंजे आला क़यादत ताईं हिननि जा मुतालबा असीं उन्हनि खे पहुचाईंदासूं ऐं रब्बुल आलमीन ख़ैरु कंदो इंशाअल्लाह। हिननि जा जेके बि मुतालबा आहिनि असीं उन्हनि खे पंहिंजे जेके असांजे आहिनि ज़िले जो प्रेसिडेंट अदाली हसन हिंगोरो साहब, अदा जनरल सेक्रेटरी अदा जहांगीर जोड़ेजो साहब, इंफॉर्मेशन सेक्रेटरी अदा शकील मरी साहब, असांजो MNA नवीद डेरो साहब ऐं असीं इन्हनि सभिनीनि सां इहो इन्हनि खे मिलाए इन्हनि जा मसइला ज़रूरु हल कंदासीं ऐं पीपल्स पार्टी हर हमेशह रोज़गार ॾिनो आहे ऐं हिते इंशाअल्लाह हर के ग़रीब वर्कर मिसकिन सां इंसाफ़ ई थींदो, इहो असांजो वाइदो आहे ऐं अॼु असीं हिते वाइदो था छा भला तव्हां सम्झो था लेडीज़ विंग जा अॻवान आहियो, पीपल्स पार्टी सां तव्हांजो तालुक़ु आहे, पीपल्स पार्टी जा पंहिंजा माण्हू पंहिंजे मसइलनि जे लाइ पंहिंजी हुकूमत जे में मौजूदु हूंदे एहतिजाज पिया कनि, छा इहा पीपल्स पार्टी नाकामी न आहे इन सूरत में? न त नाकामी जी ॻाल्हि कोन्हे। असल में छा आहे त कुझु अहिड़ा हिते अंसर आहिनि जेके माना हू मेरिट ते जेकॾहिं माना हू मेरिट करणु चाहिनि था पोइ ग़रीब मिसकिननि खे मेरिट ते नौकरियूं ॾियनि न, इहो फशरी छो था कनि? ज़ाहिरी ॻाल्हि आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, ॾिसो न हिते बि त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ॻाल्हि पई हले त पाकिस्तान पीपल्स पार्टी, हालांकि तव्हां पाण ॾिसो त पाकिस्तान पीपल्स पार्टी उहो वाहिद पार्टी आहे जी हर हमेशह पंहिंजी जान जूं क़ुर्बानियूं बि ॾेई ग़रीब मिसकिन अवाम खे सहूलतूं ॾिनियूं। अॼु उन पार्टी जे हवाले सां माण्हू ग़लति ॻाल्हाईंदा आहिनि त इन ॻाल्हि माना इहो ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं असां हिननि खे ग़रीब मिसकिननि खे असीं वाइदा था कयूं त इंशाअल्लाह हिननि जा जेतिरा बि मुतालबा आहिनि असीं बिल्कुलु मथे पंहिंजे क़यादत ताईं मुतालबा पहुचाईंदासीं ऐं इंसाफ़ हिननि सां ज़रूरु थींदो इंशाअल्लाह। जी